अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। माहवार लखे रुपयनि ऐं सालियानू करोड़े रुपयनि जे गैस चोरी करे रियासत खे मुआशी तौर कमज़ोर कंदड़ शहरी ते सुई सदरन गैस कंपनी पारां केस दाख़िल करायो वियो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु सकरन जे मेरापुर रोड वारे इलाइक़े में सुई सदरन गैस जे रीजनल ऑफिसर नियाज़ उमराणी हिकु बिल्डिंग ते छापो हणी गैस जो चोरी कनेक्शन पकड़ियो हो, जंहिं ते हिकु 22 केवी जो हेवी जनरेटर हलाए उन मां घर ऐं दुकाननि खे बिजली सप्लाई कई पई वई, जंहिंजो केस सकरण थाणे ते सुई सदरन गैस जे ज़िले FIR सेल जे ऑफिसर फयाज़ अहमद कुरैशी जे फरियाद ते 2016 गैस चोरी एक्ट तहत इल्ज़ाम हेठ आयल घर धणी अता मोहम्मद कीरियो ते दाख़िल करे खेस गिरफ़्तार कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बाद डिविजनल ऑफिसर नियाज़ हुसैन उमराणी मीडिया खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु असां चोरी जो कनेक्शन पकड़ियो हो, उन जी बाक़ाइदा FIR दाख़िल कराए ॾोह में मुलवस जवाबदार अता मोहम्मद कीरियो खे गिरफ़्तार करायो आहे। हुन हिकु सवाल जे जवाब में चयो त इंक्वायरी करण ऐं केस हलण खां पोइ ख़बर पवंदी त हिन ॾोह में सकरन जे गैस ऑफिस जो को माण्हू मुलवस आहे या न। असां उन बाबति मुकमल जांच करे रहिया आहियूं। हुन अवाम खे सलाह ॾींदे चयो त गैस कुदरत पारां ॾिनल अमानत आहे, उन जे चोरी खां पाण बि बचो ऐं अवां पंहिंजे आसपास में थींदड़ गैस चोरी ते नज़र रखी असांखे इतला ॾियो। होॾां शरीफ़ शहरिन ऐं बिल अदा कंदड़नि जो चवणु आहे त गैस चोरी ऐं बिजली चोरी आम रवाज थी वियो आहे, जंहिं करे आम माण्हू लोड शेडिंग वोल्टेज जी घटिताई ऐं प्रेशर न हुअण सबबि सख़्तु परेशान आहिनि। असीं घुर था करियूं त हेस्को ऐं गैस खाते मां कारियुनि रिढनि खे कढी अवाम खे सुख जो साह खणण ॾिनो वञे।